हिकिड़ो सादो माण्हू पाड़े में भाॼी खपाईंदो हो। अस्सलाम वालेकुम दोस्तो, प्रोग्राम सरनिसरिया पांध में ऐं तव्हां सां मुखातिब आहियां अख्तर तबस्सुम। हमेशह जीअं प्यार मोहबत पंहिंजाइप सिक सूरियाई इल्म अदब जे हवाले सां तमामु सारो ज़िक्र रहंदो आहे, पर अॼु तव्हांखे हिकिड़ो मज़ाया हिकिड़ी कहाणी आहे, उहा तव्हां ताईं पहुचायूं था। हिकिड़ो सादो माण्हू पाड़े में भाॼी खपाईंदो हो। ॻोठ जूं औरतूं उन भाॼीअ वारे खां ओधर ते भाॼी वठंदियूं हुयूं ऐं हू ओधर ते औरतुनि खे भाॼी ॾेई छॾींदो हो, कंहिंखां बि नालो न पुछंदो। बसि ख़ामोशीअ सां पंहिंजे कापीअ ते लिखी छॾींदो हो त कंहिं केतिरी भाॼी वरिती। जॾहिं का औरत पुछंदी हुयसि त मूं ॾे केतिरा पैसा आहिनि, त वेचारो औरत खां लिकी कापीअ ते ॾिसी ॿुधाईंदो हो त तव्हां ॾे हेतिरा पैसा आहिनि। औरतुनि खे वॾी हैरत थी हुई त बग़ैर नाले पुछण जी हिसाब कीथो ॿुधाए। हिकु ॾींहुं औरतुनि खे उन राज़ जी ख़बर पइजी वई। औरतुनि ख़ासि GIT जोड़ी ऐं भाॼी वठण दौरान कंहिं तरीक़े सां इहा कापी चोराए वरिती। कापी खोले ॾिठऊं त उन ते लिखियलु हो जुनड़ी 50 रुपया, ॿिली 30 रुपया, नक चिपटी 20 रुपया, डिघी 35 रुपया, मोटी 40 रुपया, कारी 55 रुपया, वॾनि ॾंदनि वारी 20 रुपया, बिंदरी 100 रुपया, गिटकिड़ी 120 रुपया, काणी 70 रुपया, सनड़ी 45 रुपया, मैं 70 रुपया, भोलड़ी 45 रुपया, डंदरी 50 रुपया, मास्तरियाणी 70 रुपया, नासरी 60 रुपया ऐं आख़िर में ॾाइण 200 रुपया।